अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझे सब खुश हूंदो ठीक ठाक हूंदो दोस्तों। ये न्यू फिल्म आहे जेको तव्हां पोस्टर ॾिसी रहिया आहियो दोस्तों। ऐं मां तव्हांखे अॼु हिन पूरी फिल्म जी डिटेल ॿुधाईंदुसि दोस्तों त ये कॾहिं अचणी आहे, कीअं थींदो, छा थींदो दोस्तों। पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही पोस्टर जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, तलाश फिल्म दोस्तों, सिंधी टेली फिल्म तलाश जो पोस्टर जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तों स्क्रीन ते। ये हिकु बहितरीनु फिल्म आहे दोस्तों, जेका तव्हांखे ईद उल फितर जे लाइ तयारु थींदी दोस्तों ऐं तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदी। ऐं बहितरीनु हिन में एक्टर हूंदा दोस्तों ऐं धमाकेदार फिल्म एक्शन सां भरपूर दोस्तों। ऐं जीअं पोस्टर में तव्हां ॾिसी रहिया आहियो, एक्शन सां भरपूर तव्हांखे नज़र अची रहियो आहे। ऐं हिन फिल्म जो नालो तव्हांखे नज़र ईंदो हूंदो तलाश दोस्तों। तलाश हिकु बहितरीनु फिल्म हूंदी, धमाकेदार हिन जी एंट्री हूंदी दोस्तों। ऐं तमामु जल्दी हीअ तव्हांखे जेको आहे त ॾिसण लाइ मिलंदी। फ़िलहालु तव्हां सां हीअ अपडेट शेयर कयूं था त हीअ फिल्म जेको आहे त तमामु जल्द जेको आहे त हिन जी शूटिंग शुरू थियण वारी आहे दोस्तों। ऐं हीअ फिल्म हिकु बहितरीनु फिल्म हूंदी दोस्तों ऐं तव्हांखे ईद उल फितर ते हीअ ॾिसण लाइ मिलंदी दोस्तों। ऐं तव्हांखे इहो बि हिन जी बार बार अपडेट ॾींदासीं दोस्तों। अञा इहो सिलेक्ट न आहे थियो त हीअ कहिड़े चैनल जे लाइ फिल्म ठहे थी दोस्तों। जीअं ई असांखे ख़बर पई त उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीअ कहिड़े चैनल ते जेको आहे त फिल्म ऑन ईयर थींदी, इहा तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।